नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में बि 2020 खे अलविदा कयो वियो, नए साल खे वेलकम कयो वियो। इन मौक़े ते अॻुवाणी चयो त नओं साल ख़ुशियुनि वारो साबित थींदो। पर सिंध वासियुनि ते हिकिड़ो ॻरो साबित थियो आहे ऐं इन में अलाह साईं असांजे जेके गुनाह आहिनि शायदि उनजी सज़ा ॾिनी आहे। हिन में किरोना जी वबा आई जंहिंजे करे वॾा वॾा माण्हू ऐं लखे माण्हू जेके आहिनि मुतासिर थिया आहिनि ऐं बेरोज़गार थिया, बुख बदहाली वधी आहे। उनखां अलावा असांखे जेको सिलेक्टेड इमरान ख़ान हुकूमत मिली ऐं जंहिंजे नाज़िल थियण खां पोइ महांगाई जो तूफ़ान आसमान ते जो उनखां पोइ तइलीम सां चवंदा शऊर वधे थो। पर हिन 2020 साल में असां ॾिठोसीं जेके बि पढ़ियल लिखियल कमीशन पास कामोरा हुआ, तइलीमी कामोरा हुआ, जेके मुख़्तलिफ़ इदारनि में मुख़्तलिफ़ पोस्टनि वेठल हुआ, उन्हनि करप्शन जा समूरा रिकॉर्ड तोड़े छॾिया। तइलीम सां इहो शऊर हिननि में आयो। हर तइलीम आम माण्हू अनपढ़ियल माण्हू एॾी करप्शन नाहे कई ऐं जेको तइलीम वारनि करप्शन कई आहे। सहाफ़ियुनि जे किरदार खे ॾिसूं त सहाफ़ियुनि ते पाबंदियूं लॻियूं ऐं नौजवाननि खे बिना कंहिं सबब जे खंभे गुम कयो वियो। जॾहिं आउं हिकिड़ो सुवालु कंदुसि जेके इक़्तिदार धणी आहिनि या उनजे आहिनि त जॾहिं अवां जो पाण जमहूरियत क़ाइमु कई आहे ऐं जमहूरी हुकूमत में अवां पाण अदालतूं क़ाइमु कयूं, उन में अवां पाण काज़ी विहारिया आहिनि, उन बावजूदि अव्हांखे छो थी ज़रूरत महसूसु थिए त जेको बि ॻाल्हाए थो उनखे खंभे गुम करणु, टार्चर सेलनि में रखणु या उन्हनि जा लाश मोकिलण जी ज़रूरत छो थी पेश थिए? छा अव्हांखे अव्हांजी पंहिंजी जमहूरियत ते ऐं पंहिंजे जमहूरी इदारनि में जेका अदालतूं आहिनि उन्हनि ते एतमाद न आहे? उते वेठल काज़ियुनि ते एतमाद न आहे? जे वाक़ई अव्हांखे एतमाद न आहे त पोइ अदालतनि ते ऐं काज़ियुनि जे पघारनि ते जेको ख़र्चु करियो था उहे बंदि करे हेॾो, पोइ अव्हां झंगल जो कानून क़ाइमु कयो, ठाहियो, जंहिंखे खंभे गुम करियो था त करे छॾियो, जंहिंजो लाश मोकिलियो था मोकिले छॾियो। बाक़ी उमेद था करियो अलाह खां हिननि तइलीम जेके पढ़ियल लिखियल जेका असांखे इक़्तिदार मिलिया आहिनि कामोरा, हिननि मां का उमेद कोन्हे त ग़रीब जी भलाई थींदी, उनजा सना बंगला वधंदा, उन्हनि जो बैंक बैलेंस वधंदो। नेब जी कार्रवाइनि बावजूदि बि रिश्वत वधी आहे। 2021 अलाह साईं कंदो ऐं प्यारे नबी जे मुहाबत सां त असांजे लाइ सुठो साबित थींदो, महांगाई घटिबी ऐं करप्ट क़ुरान मां करप्ट कामरनि मां असांजी जान छुटंदी। आउज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। 2000 साल मैं समझता हूँ कि पाकिस्तानी कौम और पूरे मुल्क के लिए बड़ा भारी साबित हुआ है। वो इसलिए कि मुख्तलिफ़ वबाएँ आई, मकड़ों के हमले हुए, फसलें तबाह हुई, ज़मींदार तबाह हुए, उसके बाद करोना वबा जो अभी भी चल रही है, जिसका तीसरा स्पेल जो है वो दाखिल हो चुका है मुल्क के अंदर। कोरोना की वजह से जो है मुल्क की मैशियत तबाह हुई, महंगाई का जिन जो है वो बेकाबू रहा। पूरे साल महंगाई बड़े अरूज पर रही। हुकूमत की तरफ से कोई ऐसे इक़दाम नहीं किए गए जिसकी वजह से 2020 का साल जो महंगाई का साल कहें तो ये भी झूठ साबित नहीं होगा, महंगाई का साल रहा। गरीब से गरीब आवाम जो है वो महंगाई की चक्की में पिसता रहा, तमाम चीज़ें महंगी रही। उसके साथ अगर देखा जाए तो मुल्क के अंदर जो है जलसे, जुलूस, एहतजाज और इनका भी ये साल जो है वो साबित हुआ। मुख्तलिफ़ जो है जगहों पर एहतजाजों के मुख्तलिफ़ सिस्टमों के ज़रिए जो है वो एहतजाज जारी रहे, कभी हुकूमती सतह पर तो कभी मुख्तलिफ़ NGOज़ों की वजह से। और अभी भी जो है एहतजाज आज भी साल का आखिरी दिन आज भी जो है साल का 2020 का आखिरी दिन है, जिसका सूरज जो है अभी गरूब होने वाला है और 2021 का जो है वो सूरज जो है इंशाअल्लाह सुबह आबोताब के साथ निकलेगा। पर आज भी जो है आखिरी दिन भी जो है पूरे सिंध के अंदर जो है वो एहतजाजों का सिलसिला जारी है। जो ख़वातीनों में ओबाड़ों के अंदर जो है ख़वातीनों पे जो तशद्दुद किया गया है, ख़वातीनों पे जो हथकड़ियाँ जो है बांध कर जो है हथकड़ियाँ लगा कर जो उनको जेलों में दाखिल किया गया है, इसकी भी मैं पुरजोर मजम्मत करता हूँ। इस साल के अंदर जो है बस क्या बताएं कि ये साल जो है बस आवाम के लिए जो है ना बहुत भारी साबित हुआ है। अल्लाह ताला से दुआ है कि 2021 जो है वो पाकिस्तान के लिए, पाक अफवाज के लिए और पाकिस्तानी पूरी कौम के लिए और पाकिस्तानी हुकूमतों के लिए जो उम्मीद है कि अल्लाह ताला 2021 का जो साल है वो अच्छा जो है वो साबित हो। हमारे मुल्क के अंदर जो तरक्की हो, महंगाई का जिन पे जो बेकाबू है उस पर कंट्रोल किया जाए, गरीब आदमी जो है वो महंगाई की इस चक्की से बचें, हुकूमतें जो है अपना भरपूर अच्छा किरदार अदा करें। बस मेरी यही दुआ है कि 2021 का जो सूरज है वो अच्छा आबोताब के साथ जो है वो सुबह तलू हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।